Do you think you have achieved below your potential? इहा जेका ॻाल्हि ॾाढी आम हूंदी आहे जिन ॿारनि खे ADHD हूंदी आहे, नंढे हूंदे खां उनखे स्कूल में टीचर ईअं चवंदा आहिनि, उनजे पीउ माउ खे चवंदा आहिनि त तव्हांजो ॿारु ॾाढो होशियारु आहे, छड़ो वेहे न थोरी महिनत करे त अलाए किथे पुॼे। सदाईं उनखे चवंदा आहिनि त जेको आहे यू आर नॉट अप्लाइंग योर सेल्फ, तुम्हें वॾो पोटेंशियल आहे, तूं अप्लाए नथो करे। हाणे ॻाल्हि इहा आहे त उहो ॿारु जेकॾहिं हूंदो आहे उनखे जिन सब्जेक्ट्स में जिन ॻाल्हियुनि में घणी दिलचस्पी हूंदी आहे उन में तो एतिरो महू थी वेंदो आहे जो उन में तमामु सुठियूं मार्कूं बि खणंदो आहे, उन में वॾो कामयाबु थींदो आहे। पर जेके बोरिंग लॻंदियूं ॻाल्हियूं हुनखे, जेके हुनखे बोरिंग लॻनि, ज़रूरु न त बोरिंग हुजनि, या अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जंहिंमें जेको आहे हुनजो रिवार्ड ताज़ो न मिले, यानी तुर्त रिवार्ड न मिले, उन में उन दिलचस्पी घटि लॻंदी आहे, उनखे मोटिवेशन ई न थींदी आहे त मां शुरू कयां कमु इहो। माना इनकंसिस्टेंट अटेंशन हूंदो आहे। पोइ टीचर चवंदा हुनखे घर वारा, ॾिस तूं वेठे हुन में ध्यानु लॻाई साॻी हुन में तोखे AI जंहिंमें तूं ध्यानु नथो लॻाए, तुंहिंजो ख़्यालु न, हाणे उहो वेही नथो सघे, हुनखे उहो चइबो आहे इनकंसिस्टेंट अटेंशन हूंदो आहे। ऐं उनखां अलावा ॿियो जेको हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे त प्रोक्रेस्टिनेशन, माना अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंमें तुर्त रिवार्ड न मिले, जल्दी नतीजो को न अचे, उन में बि दिलि न लॻंदी आहे। मिसाल इम्तिहान आहे, ख़बर आहे साल खां पोइ आहे, दिलि न लॻंदी, हा सुभाणे कंदासीं, सुभाणे कंदासीं, सुभाणे कंदासीं। फाइल हिकिड़ो आहे, इहो पूरो करिणो आहे, महीने जी डेडलाइन आहे, उहो आख़िर ताईं इंतज़ारु कंदा। जॾहिं न जेको फियर हूंदो त हाणे अगरि मां पूरो न कंदुसि त नौकिरी मूं निकिरी वेंदुसि, हाणे अगरि हे कमु पूरो न कयो मां त फेल थींदुसि मां। पोइ सॼी राति वेही उहो कमु पूरो कंदा, पर पोइ सोचींदा सुभाणे ते वेही मां छो थो कयां ईअं, मूंखे एतिरो वक़्तु हुयो, मां हुनजो छो न मां फ़ाइदो वरितो। जंहिंजे करे ॾिठो हूंदो वीडियो गेम में माण्हू वेहंदो त हुन में तुर्त रिवार्ड आहे न, जल्दी जल्दी सीन फिरे थी, मज़ो अचे थो पियो। टिकटॉक ते वीडियो ॾिसो था, जल्दी जल्दी मज़ो अचे थो, तुर्त जल्दी मज़ो ईंदो वेंदो, उन शइ में माण्हुनि जी दिलि तमामु घणी लॻंदी हुन में। त उन जे करे अहिड़ा ॿार जेके हूंदा आहिनि उन्हनि खे इहा तकलीफ़ थींदी आहे, प्रोक्रेस्टिनेट कंदा आहिनि। ऐं वॾा हूंदा, वॾनि में बि इहो हूंदो, जेकॾहिं घर में जेको आहे बाथरूम ख़राबु आहे, उनखे ठाराइणो आहे, हाणे इहो आहे त न थियो त ठीकु आहे, सुभाणे का वॾी ॻाल्हि न थींदी, क़यामत न अची वेंदी, पियो हा सुभाणे कराईंदासीं, सुभाणे कराईंदासीं, सुभाणे कराईंदासीं। पर जेकॾहिं हाणे ख़बर आहे त सुभाणे अगरि ही मां असाइनमेंट न ॾींदुसि मां, त मां सुभाणे फेल थी पवंदुसि, मुंहिंजो साल वेंदो, पोइ उते कंदा उहा ॻाल्हि। ऐं उनखां अलावा ॿी ॻाल्हि जेका हूंदी आहे, टाइम ब्लाइंडनेस हूंदी आहे। हू अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंमें वॾो को ख़तरनाक नतीजो न निकिरंदो, ॾाढी लेट थींदी आहे उन्हनि खे। शादीअ में वेंदा, किथे फंक्शन में वेंदा, लेट पुॼंदा, दावत में वेंदा, लेट पुॼंदा, उन्हनि खे लॻंदो त मां तयारु थी वेंदुसि 15 मिंटनि में, पर उहो सदाईं जेको आहे कलाकु लॻंदो तयारु थियण में, आख़िर में हीअ ॻाल्हि मूंखां वसी वई, ऐं हीअ शइ खणी आहे, मूंखे हीअ शइ खणी आहे, लेट थी वेंदा उन्हनि खे। ऐं नंढे हूंदे उनखे ॾाढो ख़राबु बि चयो वेंदो आहे, घर में ॾाढो ताना हया वेंदा आहिनि, जेको ॾाढो ख़राबु आहे, उनजी सेल्फ स्टीम ते असरु पवंदो आहे। चवंदा तूं लेट लतीफ़ आहे, तूं ध्यानु नथो लॻाएं, तूं भुलकड़ आहे, जेको आहे तूं छो नथो वेहे पियो, टिकी करे वेह। हाणे हुननि खे उहो पंहिंजे वस में न हूंदो आहे, हिकु बीमारी आहे। इहो मोटिवेशन जो मसइलो न, इहो ब्रेन जो मसइलो आहे हिकिड़ो। ब्रेन में जेको आहे प्री फ्रंटल कॉर्टेक्स, जेको एग्ज़ीक्यूटिव ब्रेन आहे, उहो पुअरली एक्टिव हूंदो आहे, उहो सही कमु न कंदो आहे, जेको जल्दी माण्हू खे उकसाए, डोपामिन ॾिए त भई हीअ शइ कर, उन में जेको आहे उन में डेफिशिएंसी हूंदी आहे डोपामिन जी उते। ॿियो जेको ADHD में थी सघे थी ॻाल्हि, उहा इहा हूंदी आहे त फॉरगेटफुल हूंदा आहिनि, जेके रोज़मर्रे जूं ॻाल्हियूं हूंदियूं। चइबो त भई 5-6 दुकान ते वठी आहे, 3 यादि पवंदियूं, 2 विसरी वेंदियूं। वरी उनखे चइबो त जेको असीं अचे थो रस्ते मां, ॿार खे खणंदो अचांइ, ट्यूशन ते वेठो आहे, विसरी वेंदो, घर पुॼी वेंदो माण्हू हुते। या अॼु अचांइ ॿारनि जी पेरेंट टीचर मीटिंग आहे, विसरी वेंदी उनखां। हाणे पोइ घर में झेड़ा थी पवंदा। हाणे उनजे वस में न आहे, असल में इहो वर्किंग मेमोरी जो प्रॉब्लम आहे, हिन जेको प्री फ्रंटल कॉर्टेक्स में उते हूंदो आहे मसइलो, उनजे करे उनखे यादि न रहंदो आहे, त उहो मजबूर हूंदो आहे वीचारो। केरु चाहींदो ॿार जो पेरेंट टीचर मीटिंग मां न वञा, इहो थी न सघे। पोइ इहो उनजो पंहिंजो मसइलो हूंदो आहे। ॿियो डिस्ट्रैक्टेबल थी वेंदा आहिनि। डिस्ट्रैक्टेबल माना हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी ॻाल्हि में ॾाढो परेशान हूंदा आहिनि, त मां कीअं रोकियां हिनखे। मिसाल कंप्यूटर ते वेहंदा, हिकिड़ी खोलींदा टॉपिक पढ़ण लाइ,
उते हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी उनखे ॾिसंदा हिन वेबसाइट ॿी था खोलियूं, वरी टी था खोलियूं, वरी चौथी था खोलियूं, वरी यादि पवंदो त भई मूंखे चांहि पीअणी आहे, चांहि ठाहिणु वेंदो, उहो उते खुली पिया हूंदा, चांहि जो उते लॻाईंदो चांहि उते, त उते वरी ॿी ॻाल्हि यादि अची वेंदी, हलियो वेंदो माण्हू किचन में मूं निकिरी वञी ॿाहिरि जेको आहे पंहिंजो ॾिसंदो ॿिए कमरे में त मां हीअ शइ खणी अचां, किताब घुरिजे थो, वरी किताब ठाहिणु वेही रहंदो हुते। त माना हिकिड़ी ॻाल्हि खां ॿीअ में, ॿी खां टी में, हिकु अध में ॿी पध में, हाणे ॼाणी वाणी नथो करे, हुनजो दिमाग़ जेको आहे उन में 8 चैनल दिमाग़ में हलनि था, उहो डिस्ट्रैक्ट थिए थो होॾो जो होॾे, होॾो जो होॾे। उन खां अलावा ॿियो जेको हूंदो आहे, जिन ॻाल्हि में वरी घणी दिलचस्पी हूंदी आहे न, हाइपर फोकस थी वेंदो। कंहिं माण्हूअ चयो भई हीअ ॻाल्हि करणी आहे मुंहिंजे लाइ, उन में लॻो त सॼो ॾींहुं लॻी वेंदो, लॻो पियो हूंदो, या पंहिंजो को शौक़ु आहे उन में लॻो त सॼो ॾींहुं लॻी वेंदो उन में, हाइपर फोकस, उन में वरी अटेंशन कढी न सघंदा आहिनि। जेके बोरियत वारी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन में अटेंशन लॻाए न सघंदो आहे, जिन में वरी घणो शौक़ु हूंदो आहे उन में अटेंशन कढी न सघंदा आहिनि। घर वारा सॾु कंदा भई रोटी तयारु आहे, अचु रोटी खा, हा मां अचां थो, हा मां अचां थो, हा मां अचां थो, उहा थधी थी वेंदी, उहो पंहिंजे ख़्यालनि में पूरो हूंदो हुते। ॿियो जेको ADHD वारनि खे मसइलो थी सघे थो, जेके चवंदा आहियूं इमोशनल डिसरेगुलेशन, हुननि खे जेके जज़्बात हूंदा आहिनि उहे तमामु पावरफुल हूंदा आहिनि, तेज़ हूंदा आहिनि, चाहे ग़म जो हुजे, ख़ुशीअ जो हुजे, ॾुख थी पवंदो, ऐं कंहिं ॻाल्हि जेका ॻाल्हि पूरी न थिए उन्हनि जी, पोइ फ्रस्ट्रेट थी वेंदो। हर माण्हू फ्रस्ट्रेट थींदो आहे, पोइ हुनखे ॾाढी फ्रस्ट्रेशन थींदी आहे, एॾी तकलीफ़ थींदी आहे अंदरि, छा कयां, बेचैनी थींदी आहे उन्हनि खे। अगरि कंहिं हुन सां नाजाइज़ी कई, या नाजाइज़ी कई या नाजाइज़ी हुनखे लॻे त कंहिं मूंसां नाजाइज़ी कई आहे, मूंखे हेठि कयो अथऊं, मूंखे जेको टीज़ कयो अथऊं, मूंखे जेको आहे तंज़ कई अथऊं, या तंज़ न कई हुजे, हुनखे लॻी हुजे तंज़, पोइ बि दिमाग़ में ॻाल्हि निकिरंदी न उहा। ईअं थींदो त जीअं कंप्यूटर जेको दिमाग़ जो आहे उन में छड़ो उहा ॻाल्हि पियल हूंदी, ॿी ॻाल्हि सम्झ में ई न ईंदी उन वक़्तु। माण्हू पाण बि परेशान हूंदो, यार मूंखे छा थी वियो आहे, मां कढां ज़हन मां ॻाल्हि, छुटी ॻाल्हि, पर छुटंदी ई न आहे, हुनजे ज़हन मां निकिरंदी ई न आहे ॻाल्हि। हाणे सभिनी खे ADHD में सभु सिम्पटम न हूंदा आहिनि, पर जिन खे हूंदा आहिनि ॾाढी तकलीफ़ ॾींदा आहिनि उन्हनि खे। पोइ उनखे इमोशनल जेको आहे डिसरेगुलेशन हूंदी आहे। अगरि कंहिं ते कावड़ ईंदी, हाणे कावड़ त अगरि नाजाइज़ी को कंदो कावड़ ईंदी, पर हुनखे एॾी कावड़ ईंदी त हुनखे कॾहिं गथा लफ़्ज़ कढी वेंदा, पोइ ॾुख कंदा, यार मां छा कयूं, पंहिंजे मां दोस्त खां अहिड़ा कया, मां माइट खे अहिड़ा लफ़्ज़ चया, मां छो चया लफ़्ज़, मां अहिड़ो माण्हू त न आहियां, पर मुंहिंजे पोइ न कंट्रोल नथो थिए उन्हनि खे। अहिड़े नमूने इम्पल्सिव हूंदा आहिनि, फ़ैसिला उनखां चाहींदा आहिनि त असां सोचे सम्झी कयूं, पर पोइ हेस्टी डिसीजन कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त वीचारा को बिज़नेस डिसीजन अगरि हेस्टी करे छॾियूं, के बिज़नेस में पैसा लॻाए छॾियूं त उहे त लॻी विया पैसा, पोइ तकलीफ़ में अची वेंदा आहिनि। या अगरि जेकॾहिं आहे मां का हीअ शइ मूंखे वठणी आहे, जल्दी डिसीजन करे वठी छॾियूं, उहा त शइ अची वई घर में। हाणे ADHD में हर माण्हू में सभु ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि, कंहिंमें कहिड़ियूं ॻाल्हियूं घणियूं हूंदियूं आहिनि, कंहिंमें कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कंहिंमें का हूंदी ई न आहे ॻाल्हि उहा, त ॾिसणो पवंदो आहे त मूंखे कहिड़ियूं अलामतूं आहिनि। त इहा हिकु बीमारी आहे ऐं इन जो इलाजु आहे। इलाज सां बहितर न, इलाजु छड़ो दवाउनि जो न आहे, तौर तरीक़ा स्किल बि सिखणा पवंदा आहिनि। टारगेट सिम्पटम ॾिठबो आहे त कहिड़ी जेका शइ आहे मूंखे वधीक तकलीफ़ थी ॾिए, पोइ उन ते अमल करिणो पवंदो आहे। ऐं दवाऊं बि आहिनि ऑफकोर्स, अगरि घणी तकलीफ़ हूंदी आहे हुनजी रोज़मर्रा जी ज़िंदगी जे कमु मुतासिर थिए, हुनजी लाइफ मुतासिर थिए, त दवाऊं बि आहिनि हुन जूं। महिरबानी तव्हांजी।